नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे जरवार में खबर ॾींदा हलूं त जरवार में लॉकडाउन सबब शहरन जो एहतजाजी मुज़ाहरो करे सख्त नारेबाज़ी कई हुई। इन मौके ते शहरन एहतजाज मुज़ाहरे खे खिताब कंदे चयो आहे त पहिरीं लॉकडाउन सबब इंतहाई ॾुखे मरहले मां गुज़री निकिता आहियूं। हिननि जा फट सुकिया ई न आहिनि त वेतर डीसी घोटकी नयो नोटिफिकेशन जारी करे शहर खे बंदि करण जो हुकुम ॾिनो आहे। शहरन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जरवार में जंहिं माण्हू सरकारी टेस्ट कराइनि हुननि जो कुझु माण्हुनि जो पॉजिटिव अचण बाद हुननि प्राइवेट टेस्ट कराइनि था त नेगेटिव अची वञनि था। पोइ जरवार में मज़दूर तबिके सां ज़्यादती करे लॉकडाउन कयो पियो वञे। हिननि वधीक डीसी घोटकी खे अपील कई आहे त लॉकडाउन खोले शहरनि खे SOP ते अमल करायो वञे ऐं शहर खोलियो वञे। कारोबार बंदि थियण सबबि आम माण्हू पोरे तबिको सख़्तु परेशान थी वञनि था। आख़िर में हिननि चिता ॾींदे चयो त मुतालबो पूरो न थियो त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।